सुभान खोसो। नाज़रीन, गुज़िरियल राति कराची में एक ॿियो वाक़ियो, अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जंहिंमें डंपर जे टक्कर में एक नौजवान फ़ौत ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी वई। इन वाक़े खां पोइ मछरियल माण्हुनि डंपर खे बाहि ॾे साड़े छॾियो। डंपर एसोसिएशन जो अॻुवाण आहे लियाकत महसूद, उहो उन हंधि पहुतो, यरगमाल थियो, फायरिंग थी, ॿ धार केस दाख़िल थिया आहिनि। हिन वक़्तु जेके इतला आहिनि त लियाकत महसूद मथां जेको केस दाख़िल कयो वियो उन में हुन पंहिंजी ज़मानत मंज़ूर ज़मानत कराए वरिती आहे। सवाल हीअ आहे त जॾहिं हीअ वाक़िया थियनि था, ख़ासि तौरु नथा चई सघूं त हादिसो आहे, उनखे दुश्मनी बि नथा चई सघूं, वाक़ियो थी वञे थो, पर इहा कहिड़ी जेका माण्हू आहिनि जेके प्री प्लान या तयारु वेठा आहिनि, या मामिलो आहे छा, अचानक निकिरी अचनि था ऐं डंपरनि खे साड़े छॾनि था। सवाल इहो आहे त हादिसो थिए थो, उन ते अफ़सोस ई करे सघिजे थो, या कानून मौजूदु आहे, कानून हरकत में ईंदो, पर इहो कीअं दुरुस्त चई सघूं था त कंहिं माण्हू खे अख़्तियार ॾेई छॾियूं तूं पंहिंजा फ़ैसिला पाण करे, ऐं जॾहिं को वाक़ियो थिए त हू डंपरनि खे साड़े छॾनि। इन सॼे मामले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे बुलंद ख़ान जोणिजो साहिबु आहिनि, तर्जुमान आहिनि सिंध हुकूमत। उन सां गॾु अब्दुल्ला सोलंगी साहिबु आहिनि, असांजा KTN न्यूज़ जा क्राइम रिपोर्टर आहिनि, उन्हनि सां वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। टेलीफोन लाइन ते मियां जान साहिबु आहिनि, जेके डंपर एसोसिएशन जा अॻुवान आहिनि, उन्हनि सां टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। बुलंद ख़ान जोणिजो साहिबु, तव्हांजी महिरबानी। अब्दुल्ला सोलंगी साहब, तव्हांजी महिरबानी। मियां जान साहब, आपका बहुत शुक्रिया कि आपने अपना कीमती वक्त दिया। कुछ देर में अब्दुल कादिर मेमन साहब आहिनि, समाजी अॻुवान आहिनि, जेके फरियादी थिया आहिनि हिन केस में, उहे असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कंदा। अब्दुल्ला, मां तव्हां ॾे ईंदुसि, शुरूआति मां तव्हां खां कंदुसि। हीउ जेको वाक़ियो पेश आयो, जी मां इंट्रो में चयो, आख़िर ही माण्हू केरु आहिनि जी अचानक को वाक़ियो थिए थो ऐं निकिरी था अचनि ऐं पोइ शयूं साड़े छॾनि था, डंपर साड़े छॾनि था, छा सूरत हाल आहे हिन वक़्तु इन सॼे मामले जी? अब्दुल्ला, मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हां ताईं? अब्दुल्ला, तव्हांजो शायदि माइक म्यूट आहे, माइक अनम्यूट कजो। ठीकु आहे, जेसीं ताईं जेको आहे त अब्दुल्ला सोलंगी सां शायदि इंटरनेट जो मसइलो आहे, सही मुंहिंजो आवाज़ु उन्हनि जो न पियो अचे। बुलंद ख़ान जोणिजो साहब, मां तव्हां ॾे ईंदुसि। ही अफ़सोसनाक ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हादिसो आहे, कोई बि हादसा थियनि था उन ते अफ़सोस ई करे सघिजे थो, पर सरकार जी ज़िमेदारी आहे त ही बार बार अगरि अवामी रद्द अमल अचे थो, माण्हू चवनि था त भई ही जेके डंपरनि जो मामिलो आहे इनखे हल कयो वञे, सरकार सर इन मामले खे संजीदा छो नथी वठे आख़िर? अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। महिरबानी को साहब मूंखे पंहिंजे शो ते इनवाइट करण लाइ। सही, सरकार बिल्कुलु सिंध हुकूमत हिन मसइले खे इलाही अहमियत जो हामिल सम्झे थी। सभिनी खां पहिरीं इलाही अफ़सोसनाक वाक़ियो आहे जेको कल्ह थियो, ऐं इहे वाक़िया जेके आहिनि वेझड़ में घणा हाईलाइट बि थियणु शुरू थिया आहिनि, ऐं इन में जेको आहे जंहिं तरीक़े सां मामलनि खे डील कयो थो वञे, उहो मां सुञा थो त जेका हुते लोकल आवाम आहे जेका डंपरनि खे साड़े थी, इहो तरीक़ो बि हिन मामले खे डील करण जो सही तरीक़ो न आहे मुंहिंजे हिसाब में। इन खां रुगो ख़ौफ़ हरास जेका आहे वधे थो, ऐं जेको आहे वधीक जेका आहे मामिलो ख़राब थो थिए। इन में बिल्कुलु हिकिड़ो हादसाती वाक़ियो आहे, उनखे जेतिरो अफ़सोस कजे उहो घटि आहे। कराची हिकिड़ो इलाही वॾो शहर आहे, ऐं सॼे शहर में काथे न काथे अहिड़ो जिते बि वाक़ियो थिए थो त हुनखे जेको आहे उतो जा लोकल जेके बि मुक़ामी लोकल आहिनि न आहिनि, या जेको आहे हरूभरू उन मामले खे जेको आहे वधाइण ख़ातिर, शहर में जेको आहे ख़ौफ़ हरास फैलाइण ख़ातिर या अमन अमान खे ख़राब करण ख़ातिर जेको आहे उहो जेको आहे हुन कम खे वधाए करे ऐं टैंकरनि खे बाहि बि ॾियनि, डंपरनि खे बाहि बि ॾियनि था, उनजो नुक़सान बि कनि था। जेको उनखे हलाइण वारो आहे उनखे गिरफ़्तार बि करणु घुरिजे। उन ते जेको आहे कानून जेको आहे पंहिंजी कानून बि पंहिंजे हरकत में ईंदो उन्हनि ते, पर उन्हनि जी जेके डंपर आहिनि या उन्हनि जो जेके मशीनरी आहे उनखे साड़ण खां जेको आहे उनखे साड़ण खां कोई ॿियो मामिलो हल न थींदो, पर बल्कि अञा वधीक ख़ौफ़ हरास पैदा थींदो। त मुंहिंजी त ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु हिकिड़ो
इलाही अफ़सोसनाक वाक़ियो थिए थो ऐं अहिड़नि मामलनि जी जेतिरी बि मुज़म्मत कजे घटि आहे ऐं जेको डंपर हलाइण वारो आहे उनखे इन मामले जी अगरि हुन भञकड़ी कई आहे कहिड़े बि कानून जी ट्रैफिक कानून जी त उनखे उनजो सख़्त में सख़्त सज़ा सिंध हुकूमत खे ॾियणु घुर्जे ऐं असांजा जुडिशरी खे ॾियणु घुर्जे उहो जेको आहे उनजे उहे लाइक़ु आहे पर ऐं हिननि मामलनि खे असां हद खां वधीक सीएम साहब होम मिनिस्टर साहब ज़िया लंजार साहब ऐं सिंध हुकूमत हद खां वधीक सीरियसली वरितो आहे अहिड़नि इन्हनि मामलनि जी बुनियाद ते जेको आहे हिकिड़ो इलाही सुठो ई चलान सिस्टम जेके ट्रैक्स जो नालो ॾिनो वियो आहे उहो जेको आहे इंट्रोड्यूस तव्हां चओ था मज़म्मत बि करे थी सरकार जो ध्यानु बि उन तरफ़ आहे भला इहो तयन करे सघिया त भई आख़िर इहे माण्हू केरु आहिनि ठीकु आहे हिकु त ट्रैफिक जो कानून बहितर थियणु घुरिजे निज़ाम बहितर हुजणु घुरिजे तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया भई ई चालान वग़ैरह उहो ठीकु आहे पंहिंजी जाइ ते लेकिन इहे माण्हू केरु आहिनि अचानक हिकु हादसो थिए थो मुनज़म तरीक़े सां ॿाहिरि अचनि था किरोड़नि रुपयनि जो जेको अॻियां जो नुक़सानु करे था छॾनि हिकिड़ी इंसानी जान ज़ाया थी वई उनजो बि अफ़सोस हुजणु घुरिजे पर साॻे टाइम ते किरोड़नि रुपयनि जो नुक़सानु करे छॾनि था कंहिं माण्हू जी सॼी हयाती जी मूड़ी साड़े छॾनि था सरकार अञा इहो तयन करे सघे थी इहे माण्हू आहिनि केरु आख़िर साईं मां नथो सम्झां त कहिड़ी बि जान खां वधीक जेतिरा बि करोड़ हुजनि उहे आहिनि पहिरीं ॻाल्हि इहा त जान असां लाइ हद खां वधीक क़ीमती आहे पर हुन जान जे ख़ातिर तव्हां जेको आहे हिकिड़ो ख़ौफ़ ऐं हिरास फैलायो उहो मुनासिब ॻाल्हि न आहे ठीकु आहे केरु माण्हू आहिनि उहे जाते काथे जेके आहिनि शहर जो अमन अमान ख़राब करणु चाहिनि था माज़ी में बि उन्हनि इहा ई कोशिशि कई आहे ऐं अहिड़े ई हवाले सां जेको आहे ख़ौफ़ हिरास फैलाए करे हिन शहर में जेको आहे माण्हुनि खे यरगमाल कयो वियो ऐं अॻिते बि उन्हनि कुझु पॉकेट्स अहिड़ा आहिनि जिन्हनि जी इहा ई कोशिशि आहे त हर मामले खे असां जेको आहे लसानी बुनियाद ते वठी वञूं हर मामले ते असां जेको आहे शहर में जेको आहे माण्हुनि जी जेको आहे पाण में ख़ौफ़ हिरास पैदा कयूं उनमें जेको आहे हुकूमत खे धकु लॻे पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त अहिड़नि मामलनि ते असांखे हिकु थी करे ऐं अहिड़नि मामलनि खे डील करणो आहे छा चए कराची जे सिटीज़न्स जी बहितरी लाइ ऐं उहो ट्रैक्स वारो सिस्टम जेको ई चलान वारो सिस्टम कराची में इंट्रोड्यूस थियो आहे इंशाल्लाह अॻिते हली इहो सॼो फेज़ आउट थींदो सॼे प्रोविंस में इन सिस्टम खे इम्प्लीमेंट कंदासीं इंफ्रास्ट्रक्चर भी अञा बहितर थींदो हिन सां गॾु गॾु छाजे करे उहो बि असांजे कराची जे सिटीज़न्स जो ऐं असांजे सिंध जे सिटीज़न्स जो आहे त उन्हनि खे बहितर इंफ्रास्ट्रक्चर अञा बहितर तरीक़े सां बुलंद खान साहब तव्हां असां सां गॾु ई रहो मां अचां थो तव्हां ॾे बुलंद खान साहब मां तव्हां ॾे अचां थो मां तव्हांखे सम्झण जी कोशिशि कंदुसि आख़िर सरकार इन सॼे मामले जे हल जे लाइ कहिड़ो रस्तो ॻोल्हियो आहे मां अचां थो तव्हां ॾे मां मियां जान साहब आहिनि डंपर एसोसिएशन जा अॻवान आहिनि उन्हनि ॾे वेंदुसि मियां जान साहब बहुत शुक्रिया आपका आपने अपना कीमती वक्त दिया देखिए शहरी इल्ज़ाम लगाते हैं कि आपके जो डंपर चलाने वाले ड्राइवर हजरात हैं वो ज्यादती करते हैं ठीक अंदाज से ड्राइव नहीं करते और इंसानी जानें रोज आया हो रही क्या कहेंगे सर आप बहुत शुक्रिया आपका कि आपने हमें मौका दिया बोलने का सर गुजारिश ये है जी कि जितना एहतियात करते हैं हमारे ड्राइवर हजरात और मालिकान हजरात ये एक्सीडेंट जो है एक अचानक हादिसा है रोड का हादिसा है सर कोई भी जानबूझ करके एक्सीडेंट कभी भी नहीं करेंगे न करना चाहेंगे अगर एक ड्राइवर गाड़ी चलाते हैं सर तो रोड पे कोई चिड़िया भी हो बिल्ली भी हो उसको भी बचाने की कोशिश करता है आप खुद ड्राइवर करते हो हम भी ड्राइवरी करते हैं और शहर में गुजरते हैं बिल्कुल ऐसे है। दूसरी बात ये सर कि रात का जो वाकया है हम बहुत दुख और अफसोस का है उसकी वजह ये कि ये शहर हमारा है ये कराची हमारा है हम यहाँ कारोबार करते हैं ये अवाम हमारा है सर और दूसरी बात मैं ये कहूंगा कि ट्रांसपोर्टर और अवाम ये एक ही है इनके बीच में कोई फर्क नहीं है यही अवाम है कि ये ट्रांसपोर्टर है और यही ट्रांसपोर्टर है ये अवाम है सर ये जो बीच में चंद लोग या दुश्मनी पिलाना चाह रहा है या खाना जंगी की तरफ को लेके जाना चाह रहा है तो मैं उनसे अपील करूंगा कि जी खुदारा कराची में हम सब एक है और हम सब भाई भाई है इसमें कोई कौमियत नहीं है इसमें कोई दो राय नहीं है इसमें कोई कराची का नुकसान अगर कोई करना चाहे तो ये अपना घर का नुकसान है सर कभी भी ट्रांसपोर्टर नहीं चाहेंगे कि वो अपने घर का नुकसान करेंगे बल्कि खुद मैं हूँ या मेरे बड़े हैं या मेरे ट्रांसपोर्टर है तो हम कभी भी ये नहीं चाहेंगे सर कराची हमारा घर है और अपने घर का नुकसान कोई भी करना नहीं चाहेगा सर अच्छा मियां जान साहब ये बताएं कि ये आप कह रहे हैं कि कुछ लोग हैं ये कौन लोग हैं थोड़ा बताएंगे मैं भी ये समझना चाह रहा हूँ हमारी एजेंसी और पुलिस ही बता सकती है कि इसी मौके पे एक्सीडेंट के होते हुए उसमें 20 मिनट में 25 मिनट में लोग पहुंच जाते हैं और गाड़ियों को जला देते हैं तो सर हमारी पुलिस की और एजेंसियों का काम है कि ताकि इसकी तफ्तीश करें इंक्वायरियां करें और इनको कड़ी से कड़ी सजा दी जाए
कि ताकि कानून को देखे सर, कानून को किसी को हाथ में लेने की इजाजत नहीं है। अच्छा मियां साहब ये बताएं कि क्या बताते हैं ड्राइवर हजरात के, वैसे तो होना आम तौर पे हमने तो ये देखा है कि लोग जब कोई हादसा होता है तो उनके अपने रिश्तेदार होते हैं, वो आ जाते हैं। वैसे अक्सर जो हादसे होते हैं उसके बाद डंपरों को जलाया जाता है, तो क्या बताते हैं ड्राइवर के, कहाँ से लोग आ जाते हैं, क्या तरीके वारदात, किस चीज से जला देते हैं? सर अक्सरियत ये होता है कि जिसका एक्सीडेंट होता है वो बेचारा तो उसको पता ही नहीं होता, वो तो अपनी मैयत को या अपनी जख्मी को लेके अस्पताल चले जाते हैं। ये जो इलाके के लोग हैं, इलाके के नौजवान है, बच्चे हैं, जैसे मतलब उनको किसी ने वो किया हुआ है, और आने जाने वाले जो लोग हैं रोड पे, तो ये वही करते हैं। कोई ऐसा नहीं है कि जी कोई वही या जो एक्सीडेंट वाले लोग हैं वो आ जाते हैं, वो आग लगा लेते हैं। ये चलने फिरने वाले जो रोड पे लोग हैं ये उन्हीं का काम है। अच्छा मियां साहब ये बताएं कि जाहिर सी बात है, एक तरफ अवाम का मौक़िफ़ है, लोगों का मौक़िफ़ है, कुछ हलकों का मौक़िफ़ है कि भाई डंपर वाले ज़्यादती करते हैं, आपका अपना मौक़िफ़ है कि हमारी किसी से दुश्मनी नहीं, लेकिन इसका हल क्या समझते हैं आप कि इसका क्या हल होना? हुकूमत ने फैसला किया कि रात के इस टाइम से डंपर शहर में आएंगे, लेकिन उस पर आप अमल नहीं कर रहे, तो उसका हल क्या समझते हैं आप? हाँ सर, मैं ये कहूंगा कि अल्हम्दुलिल्लाह जो गवर्नमेंट ऑफ कराची ने हमें जो टाइम दिया है इनमें, जैसे रात के हैं 11 बजे के बाद, तो आप अगर ये वाकया देखें तो ये 12-1 बजे का वाकया है। तो ट्रांसपोर्टर तो उसी पे अमल दरामद पे बिल्कुल करते भी हैं, करके आ रहे भी हैं कि जी जो टाइम गवर्नमेंट देते हैं, जिस टाइम की इजाजत होती है, ट्रांसपोर्टर उसी टाइम गाड़ी चलाते हैं, रात 10 से लेकर सुबह 6 बजे तक। ठीक है। अच्छा मियां जान साहब मुझे ये बताएं कि रात एक तो वाकया हुआ, अफसोसनाक हादसा हुआ, किसी की जान चली गई, तो क्या समझते हैं कि ये मुनासिब रवैया था कि आपके जो डंपर एसोसिएशन के रहनुमा है वो जाएं वहाँ पे फायरिंग करें? ये भी तो मुनासिब रवैया नहीं है ना कि अगर किसी का हादसा हो तो वहाँ कानून वो हमारा नहीं। सर बात ये है कि हम अपनी बात करेंगे और हम जहाँ पे पहुंचते हैं तो हम ये कहते हैं कि जी हमारी अपनी यूनियन है, ऑल ट्रैक डंपर ओनर रजिस्ट्रेशन और इंसाफ ट्रैक डंपर ओनर रजिस्ट्रेशन, जिसका सदर अजीज सुफ खान साहब है जी। तो हमारी तो अमन की पैगाम है। हमारा तो अगर वो बच्चा जैसे जाया हुआ है तो वो बच्चा हमारा है, जो बच्चा शहीद हुआ है, और हम तो ये करते हैं कि उनके पास घर पे पहुंचते हैं और उनके अपने रिश्तेदारों से पहले हम उनके अस्पताल पे पहुंचते हैं, उनका इलाज शुरू करते हैं, जो भी इलाज वैसा है वो करते हैं, आखिर तक उनके साथ खड़े रहते हैं। तो ये हमारा तो हमेशा अमन का पैगाम है और ये कराची हमारा है, अवाम हमारा है सर। ठीक है, बहुत शुक्रिया मियां जान साहब, आपने अपना कीमती वक्त दिया। नाज़रीन तव्हां मियां जान साहब आहिनि, डंपर एसोसिएशन जा अॻुवान आहिनि। उन जो चवणु आहे त भई असांजी कोशिशि हूंदी आहे त जेके असांजा ड्राइवर हज़रात आहिनि उहे बहितर अंदाज़ में ड्राइविंग कनि, ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो कनि, त घटि में घटि हादसा थियनि। कुझु शरपसंद तरफ़ उन जो इशारो आहे त कुझु माण्हू अची करे ईअं डंपरनि खे साड़े छॾनि था। ऐं मां जीअं पहिरियों चयो त कानूननि कंहिंखे बि अख़्तियार न हुजणु घुरिजे, छाकाणि त हीउ मुल्क आहे, जंग जो कानून आहे कोन त असां पंहिंजा फ़ैसिला अगरि पाण करणु शुरू कंदासीं त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके मामलात आहिनि उहे ख़राबी तरफ़ ई वेंदा। अब्दुल्ला सोलंगी साहब जेको आहे असांखे जॉइन कयो टेलीफोन लाइन ते। अब्दुल्ला साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां सां अगरि राब्तो बहाल न पियो थी सघे, ॻाल्हि ॿोल अधु में तव्हां ॻाल्हि रहिजी वई, मूंखे इहो ॿुधाइजो त हीउ सम्झणु चाहियां थो मां तव्हां खां, छा ॿुधाइनि था पुलिस ऑफिसर? हादसो ठीकु आहे, भई अचानक बि थी सघे थो, हादसा हूंदा ई अचानक हूंदा आहिनि, कोई हिकिड़ी ज़िंदगी हली थी वञे उन ते केतिरो अफ़सोस कजे उहो घटि आहे, पर इहे आहिनि केरु जेके इन वॾी तादाद में पहुचनि था ऐं पोइ अची करे डंपर साड़े छॾनि था? कंहिं माण्हू जी सॼी जेका हयाती जी मूड़ी आहे, हिकु तरफ़ हिकु नुक़सानु थिए थो, ॿिए तरफ़ ॿियो नुक़सानु करे छॾनि था, छा ॿुधाइनि था पुलिस ऑफिसर? अब्दुल्ला साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी जी तव्हां मुंहिंजो सवाल सम्झी सघिया अब्दुल्ला साहब? हाँ जी बिल्कुल। सुभाणे ही जेको मामलो गुज़िरियल राति जेको पेश आयो आहे, जेको राम स्वामी वारे इलाइक़े में पेश आयो आहे, जिते डंपर जे टक्कर में हिकु नौजवान फौत थी वियो आहे, संदसि घर वारी ज़ख़्मी थी आहे। हिन हवाले सां जेको 25 सालनि जो शाज़ैब वलद ज़ाहिद जेको उहो फौत थी वियो, उन खां पोइ जेके माण्हू आहिनि उहे मछली आम शहरी जेके आहे उहे गॾु थी विया। ऐं इहे कुझु माण्हू जेको तव्हां सुवाल कयो त माण्हू केरु आहिनि, माण्हू शहरी आहिनि जेके शहर जे अंदरि ई रहंदड़ आहिनि, ऐं उन्हनि में घणो गुस्सो ऐं कावड़ी आहे त कराची अंदरि डंपर जेके एक्सीडेंट तमामु वधी विया आहिनि, हैवी जेके गाॾियूं आहिनि उन ते तमामु घणो जेको आहे रश थी वई आहे। ऐं उन खां पोइ जेके नओं कानून ठहियलु आहे त हुनजी स्पीड 30 हुजणु घुरिजे, उन बावजूदि हू तेज़ रफ़्तार सां अचनि था पिया ऐं बाइकनि खे लताड़े करे कुचले छॾनि था माण्हुनि खे। उन खां पोइ जेके माण्हू गॾु था थियनि पिया, उन्हनि माण्हुनि जे पारां जेको आहे सो अहिड़ो रिएक्शन ॾेखारे थो वञे पियो। ऐं हिन वक़्तु जेको गुज़िरियल राति जेको मामिलो थियो, डंपर खे बाहि ॾिनी वई, इहो हिकिड़ो नओं वाक़ियो न आहे। हिन खां अॻु में बि
पंज पंज अठ अठ जेको डंपर्स खे जेको आहे मुकमल तौर ते साड़ियो वेंदो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे हुननि जी इहा कावड़ हूंदी आहे त हीअ डंपर्स जेके आहिनि उहे माण्हुनि ऐं जेको आहे शहरनि खे जेको मारण ऐं कुचलण में देरि नथा कनि पिया। हाणे गुज़िरियल राति जेको मामिलो थियो आहे उन मामले में उते पुलिस ई पहुची पर पुलिस कुझु न करे सघी। बाद में जेको डंपर्स एसोसिएशन जो सदर जेको लियाकत महसूद पहुतो हुयो त उनजो पिणु गहरा कयो वियो ऐं उनखे पिणु जेको आहे उनजी शीशनि खे ऐं उनजी गाॾी शीशनि खे जेको तोड़ण जी कोशिशि कई वई, जंहिंखां पोइ जेको आहे हुनखे छॾछॾा लाइ जेको आहे हुन जेके गार्ड आहिनि उहे जेको हुते फायरिंग कई, फायरिंग हवाई फायरिंग करण खां पोइ जेको आहे हुतां निकिरी विया हुआ। असल में हाणे मामिलो इहो आहे जो गार्डन वारो हुयो इलाइक़ो गार्डन जी पुलिस जो चवणु आहे त जेके फायरिंग कंदड़ गार्ड हुया उन्हनि खे जेको आहे लियाकत महसूद खे पिणु जेको आहे नामज़द कयो वियो आहे। 25 खां 20 ॼणा जेके नामज़द कया विया आहिनि जिन में जेको 25 खां 20 नामालूम आहिनि, हिकु लियाकत महसूद आहे जेको हिन वक़्तु जेको आहे हुन पंहिंजी ज़मानत कराए वरिती आहे। ॿिए पासे डंपर्स एसोसिएशन में इहा कावड़ इहा पिणु आहे त जेके आम शहरी आहिनि उहे असांजा डंपर छो था साड़नि पिया, हुन में शरपसंद बि आहिनि काफ़ी जेके मछली जी करे जेको आहे डंपर साड़ींदा पिया आहिनि, जेके ड्राइवर आहिनि उन्हनि खे जेको आहे सो नुक़सानु पहुचाईंदा पिया, उन्हनि खे या गिरफ़्तार था कनि पिया या जेको उन्हनि खे मारकुट कंदा पिया। अहिड़ो रवैयो जेको आहे शहरनि जो इहो तमामु फ्रस्ट्रेशन जो शिकार जेके माण्हू आहिनि उहे करे रहिया आहिनि, छाकाणि त अहिड़ा बार बार मामला पेश थी रहिया आहिनि। हाणे इन मामले जा जेके ॿ केस दाख़िल थिया आहिनि, हिक ई मामले जा हिकिड़ो केस जेको आहे सो उन फोती जेको शाहज़ेब आहे हुनजे वालिद जी मुदत में थियो आहे, जंहिंमें उहा ॿुधायो आहे त डंपर जे लॻण सां जेको मुंहिंजो नौजवान जेको फौत थी वियो आहे, जंहिंजी शादी ॿुधाई पई त बस 2 महीना अॻु में जेको कई वई हुई, जॾहिं त जेकी संदसि वनी आहे उहा पिणु ज़ख़्मी थी आहे ऐं ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए पासे जेको ॿियो केस दाख़िल थियल आहे जेको अब्दुल कादिर मेमण जेको समाजी अॻुवान आहे उन तरफ़ां कयो वियो आहे, उहो जेको हिन एसोसिएशन डंपर एसोसिएशन जो जेको सदर आहे लियाकत महसूद उनजी जेको आहे सो ख़िलाफ़ कयो वियो आहे, छाकाणि त उनजा कार्ड जेके गनमैन हुया उन्हनि फायरिंग कई। उन फायरिंग करण खां पोइ जेको माण्हू आहे उहे जेको आहे पिणु ख़ौफ़ ऐं रास में थी विया हुया। पूरो इलाइक़े जा माण्हू गॾिजी विया जेके फायरिंग कंदड़ गार्ड आहे उन्हनि खे पिणु पथराव कयो वियो। उनखां पोइ जेको आहे अब्दुल कादिर मेमन जेको समाजी अॻुवान आहे हुन इहा फरियाद ॾिनी आहे त जेको आहे हिकु त डंपर एसोसिएशन पंहिंजे डंपरनि खे बचाइण लाइ पहुता, ॿियो वरी जेको आहे हुते अची फायरिंग कई, जंहिंजे करे जेको आहे माण्हुनि में ख़ौफ़ रास पइजी वियो आहे। इहा पिणु जेको आहे उहा FIR दाख़िल कई वई आहे। हाणे ॿिन्ही FIR में जेको आहे डंपर्स जे ख़िलाफ़ ई FIR थियल आहे, छाकाणि त हिकिड़ो फौती जी वालिद जी ऐं ॿियो जेको समाजी कारकुन जेको आहे मुदत में थी वियो। FIR जो तव्हां ॿुधायो हीअ ॿुधाए सघो त भई आख़िर मुल्क जे ॿियनि शहरनि ॿियनि सूबनि में बि दरिया रोड हादसा थींदा हूंदा, उते बि अहिड़े क़िस्म जा हादसा पेश ईंदा हूंदा, पर ही कराची में नथो तव्हांखे लॻे त हीअ को सियासी रंग ॾिनो पियो वञे सॼे मामले खे, हादसो थिए ऐं माण्हू निकिरी अचनि ऐं डंपर साड़े छॾनि? बिल्कुलु हिन में को शक न आहे त हीअ सियासी रंग ॾिनो पियो वञे ऐं हिकिड़ी जेकी पार्टी आहे ख़ासि तौर ते उन्हनि खे उहो क्लियर जेको आहे खुलेआम उन्हनि खे छूट ॾिनी हुई आहे त जिते बि डंपर जो को वाक़ियो थिए, एक्सीडेंट थिए, उते पहुची करे उहो डंपर खे साड़े वञे। मतिलबु कानून पंहिंजे हथ में खणण लाइ उन्हनि खे हिकिड़ी खुली छूट ॾिनी हुई आहे, जंहिंखां पोइ जेको आहे मामला जेको आहे पेश अचनि पिया। ख़ासि तौर ते जेको आहे हिकिड़ी लिसानी जमायत आहे जंहिंजे चवण ते जेको आहे उनजा कारकुन निकिरी था अचनि पिया ऐं जेको आहे डंपर खे बायूं ॾियनि था पिया ऐं हुननि जो इहो चवणु आहे लिसानी जेको आहे रंग ॾिनो वियो आहे। अची ऑफिसर छा छो आख़िर कार्रवाई नथा कनि? कहिड़ी मजबूरी आहे? जेके माण्हू अचनि था, हिकिड़ो हादसो थियो हुनजी FIR बि दाख़िल थियणु घुरिजे त भई हिकिड़ी इंसानी जान हली वई, पर इहो बि हादसो इनजी FIR इन जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थियणु घुरिजे। आख़िर पुलिस कार्रवाई छो नथी करे? जेके माण्हू अचनि था अची करे पंहिंजो जेको आहे त अदालत लॻाए छॾनि था रोड ते, कंहिं माण्हू जो डंपर साड़े छॾनि, उन्हनि ख़िलाफ़ आख़िर पुलिस कार्रवाई कहिड़ी मजबूरी आहे पुलिस जी? न बिल्कुलु हुन ते बि कार्रवाई थी हुई। तव्हांखे यादि हूंदो त इन ई मामले ते डंपर साड़ण वारे मामले ते MQM हक़ीक़ी जेको आफ़ाक़मंद बयानु ॾिनो हुयो त जेके डंपर आहिनि उनखे साड़ियो वञे, उनखां पोइ कारकुन गॾु थिया ऐं जेके अहिड़ी बायूं ॾिनियूं हुयूं, उनखां पोइ उन्हनि खे ख़िलाफ़ केस दाख़िल थियो ऐं MQM जो जेको अॻुवान हक़ीक़ी जेको चेयरमैन आहे आफ़ाक़मंद उनखे गिरफ़्तार पिणु कयो वियो हुयो। इन ई मामले ते गिरफ़्तार कयो वियो। पुलिस उहा बि कार्रवाई करे पई, पर पुलिस जो एट ए टाइम एतिरा माण्हू या उते नफ़री मौजूदु न हुजे थी, जंहिंजे करे जेको आहे वाक़िया पेश थियनि था पिया। उन खां पोइ जेको आहे उन्हनि ते पिणु जेको केस दाख़िल कयो पियो वञे ऐं उनखां पोइ उन्हनि खे गिरफ़्तारी पिणु जेको पुलिस में अमल में आणे थी पई। पुलिस ऐं जेको सरकारी जेके रियासती इदारा आहिनि उन्हनि जी इहा रिट आहे त जेकॾहिं को बि मामिलो थिए थो पियो उनखे क़ानूनी तरीक़े सां ॾिठो वञे, न की तव्हां पंहिंजे हथनि में जेको आहे उन्हनि खे कानून खे खणो ऐं उनखां पोइ जेको आहे उहे जेके पंहिंजे जेकी बनिरा कनि था पिया या मछर माण्हू डंपर साड़े करे हिकिड़ो पंहिंजो वायोलेशन कनि था पिया, उन ते पिणु जेको आहे पुलिस कमु करे पई। मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु जेको राति गुज़िरियल राति मामिलो थियो आहे उन ते पुलिस जेको हिकु पासे इन लाइ जेको आहे केस दाख़िल कयो आहे लियाकत महसूद, उन जेके माण्हू आयल हुया उहे गनमैन हुया, उन्हनि फायरिंग कई हुई ऐं उन
फायरिंग खां पोइ जेको माण्हू गॾिजी विया आहिनि उन हिकिड़े सियासी प्रेशर बि चई सघिजे थो, जंहिंजे प्रेशर में अची करे गार्डन थाणे ते जेको आहे लियाकत मसूद ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई आहे। ॿिए पासे जेको आहे हिन डंपर एसोसिएशन पारां पिणु जेको आहे इहो ऐलान कयो त असां जेको आहे एहतिजाज कंदासीं। हिन वक़्तु सोराब ॻोठ में जेको आहे इहो एहतिजाजी मुज़ाहिरो उन्हनि शुरू कयो, उते पुलिस जेको आहे उन्हनि खे छेड़छेड़ करे छॾियो आहे। हाणे हिन वक़्तु उन खां पोइ जेको आहे कैमारी वारे इलाइक़े में पिणु जेको आहे एहतिजाज शुरू थी विया आहिनि। डंपर एसोसिएशन जो चवणु आहे त असांजा जेके डंपर आहिनि उहो नुक़सानु कनि था पिया, उन्हनि खे साड़नि था पिया। जेके करोड़ रुपए जा डंपर आहिनि उन सां गॾु जेके ड्राइवर आहिनि उहे मज़दूरी ते कमु कंदा आहिनि, उन्हनि खे पिणु जेको ज़ख़्मी कनि था पिया, उन्हनि खे मारकुट कनि था पिया। जेको इहो कमु कानून खां मतिलबु मथां आहे ऐं कानून खे हथ में खणण जहिड़ो आहे। तव्हांजी महिरबानी। उनजो पंहिंजी एहतिजाज करणु जाइज़ बि आहे, छाकाणि त कंहिंखे बि कानून हथ में खणणु न घुरिजे। रियासत जो पुलिस जो इहो कमु आहे त उन्हनि खे रोकियो वञे, जेके बि कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे उनजे ख़िलाफ़ एक्शन थियणु घुरिजे। बुलंद खान साहब, मां तव्हां ॾे ईंदुसि। मूंखे इहो ॿुधाइजो त हीउ वॾो मामिलो आहे, हीअ अब्दुल्ला ॿुधायो, तव्हां असां सम्झी सघूं था मुल्क जे ॿियनि सूबनि अंदरि बि हादसा थींदा हूंदा, पर हिते इहो मजमूई तौर ते वॾो ट्रेंड ठही वियो आहे त जीअं तव्हां हादसो थिए ऐं कंहिंजो बि नुक़सानु करे छॾियो, हुनखे साड़े छॾियो। आख़िर ताईं मां अॻियां तव्हांखे इहो सम्झण जी कोशिशि, इन मामले जो हल आख़िर छा आहे, छा सरकार सोचियो आहे, कीअं इहो मामिलो हल थींदो आख़िर? साईं बि हाणे इलाही अहम ॻाल्हि करे विया त लसानी बुनियाद ते जेको आहे इहे कुझु असांजा एलिमेंट्स आहिनि कराची में जेके हिन ॻाल्हि खे कैश करणु चाहिनि था। उहो न जेको आहे हिन शहरनि जे बारे में सोचनि था ऐं हुकूमत जेको आहे कमु करणु चाहे थी उते बि जेको आहे उन्हनि कमनि खे बि टारगेट करे उनखे बि इन बुनियाद ते टारगेट कनि था। जीअं माना सिंध जीअं कराची जहिड़े शहर में हिकिड़ो ख़ौफ़ रास हुजे ऐं माण्हू जेके हिन ते परेशान हुजनि ऐं हुकूमत खे कहिड़े बि हवाले सां कमु करण जी असां गुंजाइश न छॾियूं। ऐं हुनमें रुगो उनजो हिकिड़ो फैक्टर आहे उहा लसानियत। उहा अॼु बि जेको पंहिंजी लसानियत वारे फैक्टर खां निकिरनि नथा। हाणे जेको आहे सिंध हुकूमत माज़ी में बि इन मसइलनि ते जेको आहे इलाही स्ट्रिक्ट एक्शन खयों आहे। चाहे उहो डंपर ड्राइवर्स जी ग़लती हुजे त हुननि ते बि स्ट्रिक्ट एक्शन खयों आहे, चाहे उहे उन्हनि माण्हुनि जी हरकत हुजे जेके डंपरनि खे साड़नि था ऐं डंपर ऐं कानून पंहिंजे हथ में खणनि था, उन्हनि ते बि स्ट्रिक्ट एक्शन माज़ी में सिंध हुकूमत खयों आहे। जंहिंमें तव्हांखे हाणे सां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिनो, MQM हक़ीक़ी जे चेयरमैन खे बि गिरफ़्तार कयो हुनजे कुझु प्रेस कॉन्फ्रेंस ऐं कुझु लफ़्ज़नि ते जेको हुन जेको आहे माण्हुनि में हिकिड़ो शइ फैलाई त तव्हां जेको आहे डंपरनि खे साड़ियो। चवण जो मक़सदु इहो आहे त कहिड़े बि हवाले सां कंहिंखे बि कराची जे सिटीज़न्स लाइ तकलीफ़ अचे उहा सिंध हुकूमत बर्दाश्त कहिड़े बि हवाले सां न कंदी। हुनमें जेको आहे सिंध हुकूमत हाणे हिकिड़ो नयो सिस्टम कराची में इंट्रोड्यूस कयो आहे जंहिंखे ट्रैक्स जो नालो ॾिनो वियो आहे। जेको चालान सिस्टम आहे, AI जनरेटेड चलान्स हुनमें हले थो ऐं हर कंहिंखे सबूत सां गॾु जेको आहे उहो चलान बि मिले थो। तव्हां पाण बि नोटिस कयो हूंदो, तव्हां बि कराची जहिड़े शहर में रहो था, असां बि हिते हूंदा आहियूं कराची में, ऐं हिते जेको आहे तव्हां पाण नोटिस कयो त हाणे सिग्नलनि ते माण्हू वधीक बीहण शुरू थी विया आहिनि, जो माज़ी में न हुयो। छाजे करे हाणे हिकिड़ो डप आहे सभिनी खे यार हाणे जेको आहे न जेको आहे बुलंद खान साहब तव्हां चओ कार्रवाई थियूं आहिनि, इहे जेका अब्दुल्ला बि ज़िक्र कयो, इहे FIR ताईं ठीकु आहे, लेकिन असराइती का कार्रवाई जेको रिट जी हूंदी आहे न सरकार जी, उहा नज़र नथी अचे। अगरि उहा अचे त मुंहिंजे ख़्याल में हीअ जेका हादसा आहिनि रोज़ हादसो थिए, होॾां वरी साड़ियो थो वञे, इहो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे, बंदि न पियो थिए बंदि इहो सिलसिलो। मां हुन ॻाल्हि ते बि अचां थो, पर तव्हांखे मां इहा ॻाल्हि इन करे शेयर कई तव्हां सां त हाणे जेको सॼो सिस्टम आहे उहो कैमरास ऐं AI खां मॉनिटर थिए थो, जाते बि सॼे कराची में। हाणे अहिड़ा जेके बि वाक़िया आहिनि उनमें असांखे गाॾियुनि जी आइडेंटिफिकेशन, ड्राइवर जी आइडेंटिफिकेशन, तव्हांजा उते हरकतूं जेके अफ़राद कनि था, जेको डंपर साड़नि था, उन्हनि जी आइडेंटिफिकेशन, असांखे सभिनी जी आइडेंटिफिकेशन हाणे सिंध हुकूमत वटि अची वेंदी ऐं अची चुकी आहे। हाणे जेको बि इहा हरकत कंदो, चाहे उहो इन मामले में हुजे, चाहे उहे जेको आहे कंहिं ॿिए मामले में हुजे, चाहे चोरी हुजे, चाहे काई ॿी ॻाल्हि हुजे, हाणे असांजी पुलिस वटि उहो सॉफ्टवेयर अची वियो आहे, उहो सिस्टम अची वियो आहे सिंध हुकूमत जी काविशन खां, त जेको आहे हाणे कोई बि ॻाल्हि जेको आहे उहो लिकंदी कान। हर ॻाल्हि जेको आहे हर कोई ट्रैक थी सघंदो, हर कोई जेको आहे ट्रेस थी सघंदो, ऐं जेके बि इहे ॻाल्हियूं कंदो उनखे सख़्त खां सख़्त सज़ा जेका आहे ॾिनी वेंदी। ठीकु आहे, बिल्कुलु पंहिंजो इन मामले खे इलाही सीरियसली वठे थी ऐं हिन मामले ते इलाही सीरियसली कमु करे बि थी। हा, हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु कंदुमि त इहो जेको असांजो नयो ट्रैक्स वारो सिस्टम आहे, चलान वारो, इहो नयो सिस्टम आहे, इनखे कुझु टाइम लॻंदो, कुझु महीना लॻंदा, जेको उनमें इम्प्रूवमेंट्स ईंदियूं ऐं कुझु जेके आहिनि
कोऑपरेशन भी आवाम जी असांखे ज़रूरत पवंदी ऐं इंशाल्लाह इहो सिस्टम ऑलरेडी हले थो ऐं इन जे थ्रू असांखे घणी शयूं अहिड़नि मामलनि में बि कवर थी वेंदी। बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा, कानून जी तव्हांजी ॻाल्हि कई त कानून त अॻुवाट बि मौजूदु हो, हाणे त ठीकु आहे ज़रूरु जिदत अची वई आहे, शयूं थोरी जदीद थी वियूं आहिनि, पर सवाल इहो त ज़रूरु आहे साईं, इहा कमु त सारी ॻाल्हि आहे पुलिस ऑफिसर्स जी कंदा न, जॾहिं इन मामले खे थोरो संजीदगी सां जीअं मां पहिरियों चयो वठनि हा त घटि में घटि ही इनमें का घटिताई अचे, घटिताई अचण जो नालो न पई वठे। रोज़ु आए ॾींहुं बसि इहो मामिलो आहे, राति जे टाइम ते वाक़ियो थिए थो, होॾां डंपर सड़नि था। सम्झो था त पुलिस ऑफिसर खे अञा वधीक कुझु बहितर करण जी ज़रूरत आहे त इन मामले खे संजीदगी सां वठनि त जीअं इहे मामला रुकिजी वञनि। हीअ जेका लसानियत आहे, को सियासत करणु चाहे थो इन मामले ते, उहो बि रुकिजी वञे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। असांजी पुलिस ॾींहुं राति इन मामलनि खे कर्टेल करण जी सिंध हुकूमत, असांजो होम मिनिस्टर साहब पूरी कोशिशि करे थी। बिल्कुलु काथे काथे गुंजाइश इंप्रूवमेंट जी बि आहे ऐं हुन ते बि उन बुनियाद ते इहो हिकिड़ो नयो सिस्टम इंट्रोड्यूस कयो आहे ऐं जीअं जीअं टाइम थोरो वक़्तु लॻंदो पर अञा इम्प्रूवमेंट पासे शइ वेंदी, पोइ शइ न वेंदी। इंशाल्लाह तव्हां ॾिसंदो त कुझु हफ़्तनि में या महीननि में तव्हांखे हिन तमामु शयुनि में इलाही घणी इम्प्रूवमेंट नज़र ईंदी। ठीकु आहे, वॾी महिरबानी बुलंद ख़ान जोड़ण जो साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। अब्दुल्ला सोलंकी साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जी गुफ़्तगू ॿुधी आहे। कराची में ही तमामु हिकु वॾो मामिलो आहे, हादसा सॼे मुल्क अंदरि थियनि था, पर कराची में हिकु ट्रेंड ठहंदो पियो वञे त जेॾी महिल डंपर जो हादसो थिए थो, हिकु त नुक़सानु थिए थो, उहो जेको इंसानु आहे हिकु हुजे या ॿ हुजे, उन्हनि जी हयाती हली थी वञे। साॻे टाइम ते कुझु माण्हू अचनि था, उहे पंहिंजी कावड़ जो इज़हार ईअं कनि था, डंपरनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾनि था। ॿियो नुक़सानु इहो थिए थो, कंहिं ग़रीब माण्हू शायदि कंहिंजी सॼी ज़िंदगी जी कमाई हुजे, कंहिंजी हो हुजे, उहा हली थी वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सरकार खे घुरिजे त घटि में घटि कानून जी रिट खे बहाल कयो वञे। हिकु त इहा कोशिशि थिए त ट्रैफ़िक जे कानून ते अमल थिए, को हादसा न थियनि, इंसानी जानियूं ज़ाया न थियनि। ऐं ॿिए टाइम ते कंहिंखे इहा इजाज़त न हुजणु घुरिजे त हू कंहिं बि पंहिंजी सियासत चमकाइण जे लाइ, का लसानियत खेॾण जे लाइ हू अचे ऐं अची करे कंहिंजो नुक़सानु करे छॾे। तंहिंजे करे सरकार जी रिट जी तमामु वधीक ज़रूरत आहे, तंहिंखां पोइ ही जेके वाक़िया आहिनि ही रुकिजी सघनि था। अॼु जे प्रोग्राम सुभाणे कंहिं ॿिए इशू, कंहिं ॿिए मामला कंदी, तेसीं ताईं अला भाई।